के छॾियो न पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण झुमी थोड़े ऐं पाण जो सकरन शहर में जश्न मिलादुन नबी काउंसिल तालके सकरन जे तरफां अजीम शान मरकजी जुलूस जश्न आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कढियो पियो वञे। अॼोको ॾींहुं 12 रबीउल अव्वल जो मसरत जो ॾींहुं आहे, ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, जो हिन ॾींहं ते ॿिन्ही जहाननि जे सरदार अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत थी आहे। दुनिया जे अंदरि माण्हू पंहिंजे पंहिंजे वक़्तनि ते जॾहिं जिन खे औलाद थींदी आहे त बि ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। पंहिंजे औलाद खां वधीक रसूलुल्लाह जी मुहबत बि आहे, हुज़ूर जी ज़ात बि आहे। तंहिंजे करे असां मदीने वारे जे मीलाद जे ख़ुशी मल्हाइण जे लाइ सकरन में हर साल वांगुरु मरकज़ी जुलूस कढियो आहे। अल्लाह जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह ताला असांजे मुल्क खे महफ़ूज़ फरमाए, पूरी उम्मत मुस्लिम जो ख़ैर फरमाए। आख़िर दावाना